अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां यहाँ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। PDM ऐं इत्तेहादी जमायतुनि पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुलतवी करण वारे मामले ते सुप्रीम कोर्ट जे 3 रुकनी बेंच जो बाइकाट करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत हेठि इत्तेहादी पार्टियुनि जे अॻुवाननि जो अहम इजलास थियो। इजलास में नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ बि वीडियो लिंक ज़रिए शरीक थियो। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं आइनी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे विठ कई वई। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त कुझु जज इमरान ख़ान खे रिलीफ ॾियणु चाहिनि था। हुकूमती इत्तेहादियुनि जे अहम इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाना फज़ल रहमान चयो त PDM खे 3 जजनि ते ॿधल बेंच ते एतमाद न आहे। असांजी नज़र में इहा बेंच वाज़े तौर ते धुर जो किरदारु अदा करे रही आहे। फज़ल रहमान वधीक चयो त मुल्क खे हिकु रखण लाइ चूंडूं ज़रूरी आहिनि। चीफ जस्टिस असांखे नसीहत करे रहियो आहे त गॾिजी वियो, पर पाण पंहिंजी कोर्ट खे विराए छॾियो अथसि। PTI चेयरमैन इमरान ख़ान पार्टी जे सीनियर अॻुवाननि जो जमा पार्क में हंगामी इजलास सॾाए वरितो। इजलास में सुप्रीम कोर्ट जी सूरतहाल, पंजाब ऐं KPK चूंडुनि ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। बलोचिस्तान जे इलाइक़े केच में दहशतगर्दनि जे हमले में पाक फ़ौज जा 4 जवान शहीद थी विया। पाक फ़ौज जे तर्जुमान इदारे ISPR मूजिबि दहशतगर्द पाक ईरान बॉर्डर वटि जलगई सेक्टर ते हमलो कयो। शहीद जवाननि में नाइक शेर अहमद ऐं लांस नाइक मोहम्मद असगर, सिपाही मोहम्मद इरफान ऐं अब्दुल रशीद शामिल आहिनि। ISPR वधीक चयो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ असराती कार्रवाई लाइ ईरान लाॻापियल इख़्तियारनि सां राब्तो कयो पियो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त चीफ जस्टिस समेत 3 जजनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो थी सघे थो। राणा सनाउल्लाह चयो त चीफ जस्टिस समेत 3 जजनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो मामिलो गौर हेठि आहे। रेफरेंस दाख़िल करण जो अञा फ़ैसिलो नाहे थियो, पर थी सघे थो त 3 जजनि जो वॾो रिकॉर्ड आहे। उन्हनि अहिड़ा फ़ैसिला ॾिना जेके नून लीग ख़िलाफ़ हुआ। हिकु फ़ैसिलो अहिड़ो बि आहे जंहिंजी रुगो नून लीग न पर हर शख़्स मुखालफ़त करे थो।